नाज़रीन, फैज़गंज अखरीवासन नारी मुस्मात शाहिदा सोलंगी बासरन जे मुबैना ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। ख़बर मां सां शेयर करे रहियूं। फैज़गंज अखरीवासन नारी मुस्मात शाहिदा सोलंगी बासरन जे मुबैना ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। न्यायालय जो चवणु आहे त तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे, जान जो ख़तरो आहे, हुन या मुतालबो कयो आहे। फैज़गंज में अकरी वसण नारी ॿुधायो वञे पियो। मुस्मात शाहिदा सोलंगी बासरन जे मुबैना ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। एहतजाजी मुज़ाहिरो कंदे हुन मुतालबो कयो आहे त तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। फैज़गंज जे अकरी वासण नारी आहे। मुस्मात शाहिदा सोलंगी बासरन जे मुबैना ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। एहतजाजी मुज़ाहिरो कंदे तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। फैज़गंज अकरी वासण नारी मुस्मात शाहिदा सोलंगी बासरन जे मुबैना ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। नाज़रीन, रोज़ाना अहिड़ा केतिरा ई वाक़िया पेश अचनि था। अॼु हे फैज़गंज जी अकरी वासण नारी आहे। मुस्मात शाहिदा सोलंगी बासरन जे मुबैना ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। बासित चांग असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी बासित, आगाह कजो। जी, फैज़गंज अकरी वासण नारी आहे शाहिदा सोलंगी, जहां एहतजाज कंदे इल्ज़ाम हया त संदसि मुड़ुस शेर गुल मंगी ग़लति कमु करण लाइ चई रहियो आहे। इनकार करण ते संदसि मुड़ुस गुल शेर मंगी तशदुद करे घरां कढी छॾियो आहे। संदसि वधीक चवणो हो त सूमर सोलंगी मुगुल ॾारी मुंहिंजे मुड़ुस जे चवण ते अकरी वारे घर में आया, जंहिंखां बाद में लॾो खणी अची पक्का टांग शहर में मां शिफ्ट थियां। हुते बि संदसि मुड़ुस शेर गुल जे चवण ते बासर आहे। सूमर मंगी ऐं मुगुल ॾारी ऐं ॿिया जेके आहिनि उहे मूंखे तंग करे रहिया बासित, वॾी आहिनि। महिरबानी आगाह करण लाइ। नाज़रीन, बासित चांग लाइन ते मौजूदु हो। फैज़गंज अखरी वासण नारी मुस्मात शाहिदा सोलंगी बासरन जे मुबैना ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे।